वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस सां जजनि जे ख़त वारे मामले ते मुलाक़ात कंदो। मुलाक़ात मंझंदि 2 वॻे सुप्रीम कोर्ट में थींदी। आज़म नज़ीर तारड़ ऐं अटॉर्नी जनरल मंसूर ऐवान बि वज़ीर आज़म सां गॾु हूंदा। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर पारां अॼु मुलाक़ात जी तस्दीक़। इस्लामाबाद हाई कोर्ट जे 6 जजनि जे ख़त वारे मामले ते सुप्रीम कोर्ट जो फुल कोर्ट इजलास चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सदारत हेठि 2 कलाक 12 मिंट जारी। इजलास में जजनि जे ख़त जो जाइज़ो वरितो वियो। सुप्रीम कोर्ट जो फुल कोर्ट इजलास अॼु बि जारी रहंदो। हुकूमत तरफ़ां शांगला में चीनी शहरनि ते हमले जी जांच लाइ JIT जोड़ण जो ऐलान। मुल्क में सिक्योरिटीअ जी सूरत ते गौर लाइ वज़ीर आज़म जी सदारत हेठि आला सतही इजलास। आर्मी चीफ जी बि शिरकत। सूबनि जा वॾा वज़ीर पिणु वीडियो लिंक ज़रिए शरीक थींदा। सियासी ऐं फ़ौजी क़यादत में दहशतगर्दी जे ख़ात्मे ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां चीनी शहरनि जी सिक्योरिटी फुल प्रूफ बणाइण जी हिदायत। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर चयो आहे त हू पाकिस्तानी अवाम ऐं महिमाननि ते नज़र विझंदड़ हर दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं वेड़ कंदा। पाकिस्तानी दुश्मननि हिकु भेरो ॿीहर रियासत जी अमलदारी ऐं अवाम जे सब्र जो ग़लति अंदाज़ो लॻायो आहे। हू दहशतगर्दी जो मुक़ाबिलो आख़िरी साह ताईं पंहिंजी पूरी ताक़त सां कंदा। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान में मिलर चयो आहे त तवानाई बहरान खे मुंहुं ॾियण लाइ पाकिस्तान जी मदद करणु अमरीका जी तरजीह आहे। अमरीका पाकिस्तान खे 4000 मेगावाट तवानाई में इज़ाफ़े जी सलाहियत फ़राहम कई। अमरीकी मनसूबनि सबबि अॼु लखें पाकिस्तान खे बिजली मिली रही आहे। ग्रीन अलाउंस ज़रिए माहौलियाती चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ पाकिस्तान सां गॾिजी कमु करे रहिया आहिनि। सख जे रिजन वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में 13 वरनि जूं नींगर क़तल। मक़तूल ज़ैनुलाब्दीन सिद्दीक़ जो लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। वारसनि जो चवणु आहे त संदनि कंहिं सां बि दुश्मनी नाहे। क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। शाहपुर जानिया भरिसां लिंक रोड सफ़न ते मुबैना पुलिस मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी मार्च वियो, 2 फरार। पुलिस जो चवणु आहे त मार्च वियल ॾोहारी सुञाणप बशीर मंगण हाथो थी। लाश अस्पताल मुंतक़िल। वधीक जांच जारी आहे। ऐं गॾियल क़ौम जे सिक्योरिटी काउंसिल में ठहराव खां पोइ गज़ा ते बमबारी। इसराइली फ़ौजी दहशतगर्दी में वधीक 70 फ़लस्तीनी शहीद। केतिरा ई ज़ख़्मी। ॾखण गज़ा में हमास ऐं इसराइली फ़ौजियुनि विच में चकरियूं। हिकु यहूदी फ़ौजी मार्च वियो। रमज़ान खां फौरी बाद रफ़ा ते इसराइली हमलनि जी मनसूबाबंदी। इसराइली इख़्तियार जो चवणु आहे त रफ़ा में इसराइली फ़ौज जा 6 हफ़्तनि ताईं हमलनि जी मनसूबाबंदी कई आहे। इसराइल जा लिबनान ते हमला। 77 वर्कर शहीद, 4 शहरी ज़ख़्मी। हिज़्बुल्लाह जे इसराइल ते जवाबी हमले में हिकु यहूदी फ़ौजी मारिजी वियो।